अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनिसरा पांद में सिंदड़ी खां नैत ख़वान मोहम्मद नवाज़ मरी जो इंतखाब, कालम लेखक खान का आशाना कलंदर बोस्टा कुनरी खां, अंजमन गुलामा कलंदर वेलफेयर सिंध जा सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह काज़मी कलंदरी। उनवान रूमी जे ओताक रही अचिजे रातड़ी। साईं मुझा पिरत जा सबक पूरा किए थियन हिन आर्टिफिशियल ज़माने में निज मामूरी माम के पढ़ी ऐं ॾिसण त आसान है, पर समझण बिना समझाइण जी समझ में अचण बिना मुश्किल मरहलो है। जेके बग़ैर उस्ताद जे उस्ताद थियण चाहिनि था, उन्हनि ड्राइवरनि जूं गाॾियूं हमेशह विच पंध में जवाब ॾेई वञनि थियूं। स्टीयरिंग हलाइण ऐं गाॾीअ जे औज़ारनि यानी पुर्ज़नि उज़वनि जी सुञाणप ऐं मरमत जो फ़न एसिताईं कीअं हासिल थिए जेसिताईं को माहिर पंहिंजे साम्हूं वेही कराए न त गाॾो ई चट माल सॼो मैदान में। अला साईं बि ॾाढे आदम खे ईअं हिकदमि ज़मीन ते वाग हवाले कोन कयईं। पहिरें ख़ता करायईं, वरी माफ़ी तलाफ़ी, वरी रूए ज़मीन जा चकर, पोइ सॼो अमल। अला साईं बि पंहिंजे काइनात जा राज़ अहिड़ी रीत निमाया कया आहिनि। सिख्या जो अमल लाज़िम मुल्ज़म करार ॾिनो वियो आहे। अहिड़े जी भर वठिजे जितां भुणक का भलारी ॿुधिजे, कुझु सिखिजे ऐं हाराइजे। लंघे वियासीं रूमीअ जो ओताक। हिकु फ़क़ीर अलस्ती पंहिंजे साम्हूं खोड़ सारियूं काठियूं रखियो वेठो आहे। असां अदब एतिराम सां सलाम कयो, पोइ माठ मेठ में कुंड झले काठियुनि के दरवेश निहारे पियो। कंहिं में वट त कंहिं में वंग, का नंढी का पोड़ी पकी यानी साड़ियल पकायल। उन मां हिकु दरवेश काठी चूंडे थो, पर ॿियनि खे बि छॾे नथो। उन्हनि खे बि काराए ते ठाहिण लाइ वरी पंहिंजे हथ सां गॾु करे भर में रखे थो। हिकु काठी जा वंग विकड़ वारियूं निकितल अंदरां सिनियूं अड़ांगियूं टारियूं छांगे पियो। काराई सां वरी बाह ते सेके बि पियो ऐं छुले साफ़ साफ़ बि करे पियो। वरी उन ते वाढके वारा काराई रिंदे वाहुलो अंबूरी पेचकश फुटी औज़ार इस्तेमाल बि करे पियो। आख़िरकार उन काठी जे विचां हिकु मादो यानी पियल इहो नरम पूर ऐं पोलार ॿाहिरि कढे थो, उनखे हिकु पासे रखे थो। पोइ उन में नंढड़ा नंढड़ा सोराख कढे थो। वरी हिकु तरफ़ खां सोराख करे उनखे चपनि ते चाढ़े दम अंदरि विझी आवाज़ कढण जी कोशिशि करे थो। न आवाज़ अचण जी सूरत में वरी ॿिए पासे खां जॻह ॻोल्हे थो। ईअं उन मां हिकु सोज़ वारी आवाज़ निकिरे थी। पाण बि रुए थो, मूंखे बि रुआरे थो। पोइ चवे थो, छोकर हिननि सभिनी काठियुनि खे ईअं ई करिणो आहे। तूं मुंहिंजे हिन में केतिरी मदद करे सघीं थो? आऊं कंधे हेठि करे सोचां थो, कमु बि वॾो आहे बि फ़ी सबीलिल्लाह। नरम गरम वरी बाह ऐं औज़ार सभु गॾु हुजण बि खपनि। जिते काठी आली आहे उते धुएं सां गॾु रड़ बि निकिरे पई ऐं बाह में शोला वॾा निकिरनि था। दोस्तो, ईअं हिकु मुरली मोहबत वारी ईजाद थिए थी जंहिंमें नरमीअ सोज़ साज़ आहे, मिठड़ो सरूर बि आहे, पर वॼाइण वारे जी महारत सां गॾु उन जे अंदर जी सिक मोहबत बि आहे। जेकॾहिं ईअं हरगिज़ इंसान एॾो नरम ऐं पुरवकार थी पवे त मुआशिरे में केॾो न सरूर अची वञे।